अॼु पाण साहित्यकार मंगाराम मलकाणीअ जो अदबी ऐं तनक़ीदी मज़मून लिखण में कहिड़ो योगदानु आहे उन जे बारे में ज़िक्र कंदासीं। कल्ह पाण मंगाराम मलकाणीअ जी शख़्सियत ऐं हू हिकु एकांकी नाटक जे क्षेत्र में कहिड़ी हैसियत रखे थो उन जे बारे में ॼातोसीं। अचो त ॾिसूं संदसि कहिड़ा अदबी ऐं तनक़ीदी लेख आहिनि। मलकाणी साहिबु अदबी ऐं तनक़ीदी मज़मून लिखण में बि अॻिरो रहियो। ॼेठमल परसाम ऐं लालचंद अमरॾिनोमल जे उत्साह खां मुतासिर थी हिन पंहिंजो पहिरियों अदबी मज़मून सिंधी ॿोलीअ जो वाधारो लिखियो, जो सिंधी मैगज़िन में सन 1941 में छपियो। तंहिंखां पोइ साहित्यक लेखनि जो सिलसिलो हलियो। उन्हनि मज़मूननि खे संवारे हिन अदबी उसूल किताब जे रूप में इशायत हेठि आंदई। 1950 जेतिरी क़दुरु सिंधी तनक़ीदी अदब सां वास्तो आहे। मलकाणी साहिब जो अदबी उसूल विरहाङे खां पोइ जो पहिरियों किताबु आहे। हिन किताब में कहाणी, नावल, नाटक, मज़मून वग़ैरह अदब जे अलॻि अलॻि शाख़ुनि जी बुनियादी उसूलनि ऐं तकनीकी पहलुनि जी समुझाणी तमामु सुठे नमूने ॾिनी अथई। कंहिं बि जातीअ जी ॿोली ऐं तहज़ीब खे ज़िंदह रखण लाइ उन जे इतिहास खे ज़िंदह रखणु ज़रूरी आहे। मलकाणी साहिबु सालनि जी सिरतोड़ कोशिश ऐं महिनत बैदि साहित्य जी जुदा जुदा शाख़नि जो मवादु कठो करे इतिहास जी नुक़्ते निगाह खां सन 1968 में हिकु शाहकार किताबु सिंधी नसर जी तारीख़ शाये करायो। हीउ किताबु सिंधी साहित्य में हिकु ऐतिहासिक देन आहे, जेका मलकाणी साहिब जे जीवन जी वॾे में वॾी हासिलात आहे, यानी कामयाबी आहे। हिन किताब में सिंधी साहित्य जे अलॻि अलॻि शाख़नि जी औसर सां गॾु साहित्य जे जुदा जुदा दौरनि जी छंडछाण पिणु कई वई आहे। हीउ किताबु सिंधी अदब जो हिकु यादगार ग्रंथ आहे। हिन जे बारे में नौजवान नक़ाद श्री हीरे शेवकाणी जो चवणु आहे त हिन ग्रंथ में सिंध में नसर जे आगाज़ खां वठी विरहाङे ताईं जो मुफ़सिल इतिहास ॾिनल आहे। नसर जी क़रीबा सभिनी शाख़नि का कहाणी, नावल, मज़मून, जीवनी ऐं तनक़ीद जो इतिहास दार दार बाबनि में हिकु रिथा सां पेश कयल आहे। मुहाग ऐं किताब जे बुनियाद जी समुझाणी सां गॾु कंहिं ऑथेंटिक तकनीदी इतिहास जी तर्ज़ ते लेखनि जो तज़किरो बि ॾिनो वियो आहे। इन लिहाज़ खां हीउ किताबु पंहिंजी रिथा ऐं बाबनि जी विरासत वग़ैरह में हर वजह तमामु सुठो आहे। सचपचु नसर जे वीचार खां विरहाङे ताईं शाये थियल जेतिरो मुसालो हिन किताब में दर्ज कयल आहे, उहो मलकाणी साहिब जे सख़्त महिनत ऐं ऐतिहासिक खोजना जो ई नतीजो आहे। जेकॾहिं मलकाणी साहिब इहो किताबु तयारु न करे हा त हूं त सिंधियुनि जे ईंदड़ पीढ़ी ख़्वाह साहित्य जा विद्यार्थी केतिरनि तारीख़ी हक़ीक़तनि खां महरूम रहिजी वञनि था। प्रोफेसर मलकाणी साहिब जे अदबी शेवाउनि जो क़दुरु करे साहित्य अकादमीअ खेसि इन्हीअ शाहकार ग्रंथ सिंधी नसर जी तारीख़ ते सन 1969 में क़ौमी इनाम अता कयो। अहिड़ीअ तरह हिन साहिब सिंधी अदब में तनक़ीद जी सिन्फ़ खे न फ़क़ति पको बुनियादु ॾिनो, पर घुरिबल अवसर पिणु। अहिड़ीअ तरह ऐतिहासिकार हुअण सां गॾोगॾु पुख़्ते समालोचक हुअण जो बि सबूत ॾिनई। मलकाणी साहिब जो हिकु ॿियो तनक़ीदी किताबु आहे भारत में सिंधी साहित्य जो मुख़्तसर जाइज़ो। 1980 में शाये थियो, जंहिं में हिन साहिब भारत में मज़मूननि जो विकास, विरहाङे खां पोइ जी सिंधी कहाणी, किन मजमूअनि ते तनक़ीद यानी आलोचना, भारत में असलोकनि नावलनि जी औज़र ऐं तरक़ी, सिंधी शहर में जुदा जुदा धाराऊं, नयूं धाराऊं ऐं नाटक में यक़ीनन नई सुजाॻी विषय पिणु खंया आहिनि, पर ख़ासि तौरु मुकमिल जाइज़ो नावलनि जो ई ॾिनल आहे। दर हक़ीक़त सन 1947 खां पोइ जो सिंधी साहित्य टिड़ियल पकड़ियल आहे। ज़रूरत आहे त अहिड़े आलोचक जी जेको मलकाणी साहिब वांगुरु महिनत करे तफ़सील हथ करे विरहाङे खां पोइ जो सिंधी साहित्य जो इतिहास जोड़े। भेण पोपी हीरा नंदाणी उन ॾस में
विख वधाए अंग्रेज़ीअ में हिस्ट्री ऑफ सिंधी लिटरेचर लिखियो। श्री उत्तम पिणु इन सिलसिले जे कड़ीअ खे ॻंढण जी कोशिश कई आहे, पर पहिरीं जेका कोशिश कई हुई उहा श्री मलकाणी साहिब जी हुई, जिन खे ॿियनि लेखकनि अॻिते वधायो आहे ऐं इन तरह जा किताब पिणु रचिया आहिनि। ज़िंदगीअ जी सूंहं ऐं ख़ूबीअ जो असर मख़सूस रखणु ऐं उन्हनि ना छिकिजी वञणु हिकु वॾी ॾात आहे, यानी बख़्शीश आहे। मलकाणी साहिब शुरूअ खां ई ॼाए ॼम खां रोमानी स्वभाव जो हो। सूंहं प्रस्त सूंहं न फ़क़ति इंसान जे रूप में पर कुदरती नज़ारे जी बि। इन्हीअ रोमानी स्वभाव ते हिन खे नज़्म नवीसीअ में वॾो ऐं हिन साहिब नज़्माने नसर जी तबह आज़माई करे जवानीअ जा जज़्बा ऐं पीरीअ जूं यादियूं 1975 में गुटको ज़ाहिर कयो, जंहिं में घणो तणो कुदरत जी सूंहं ऐं हुस्न जो खुलीअ दिलि सां बयानु कयल आहे। के फ़नकार अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजे फ़न खे पाण ताईं मख़सूस रखंदा आहिनि, पर मलकाणी साहिब अहिड़नि फ़नकारनि यानी कलाकारनि मां न हो। हिन पंहिंजे साहित्यक फ़न जो सदुपयोग कयो। कराची सिंध में सिंधी अदबी संगत मलकाणी साहिब जे सहकार सां वजूद में आई, जे सिंधी साहित्य जी तरक़ीअ लाइ अदबी बैठकूं थींदियूं हुयूं। विरहाङे बैदि भारत में बि मलकाणी साहिब पंहिंजो जज़्बो क़ाइमु रखण लाइ किन अदीबनि जी मदद सां मुंबईअ में सिंधी साहित्य मंडल बर्पा कयो, जंहिंजो हू साहिब लॻातार 14 साल सदर थी रहियो, यानी अध्यक्ष थी रहियो। हिन मंडल पारां साहित्यक बैठकूं थींदियूं हुयूं। हिन में बुज़ुर्ग ख्वा नई पीढ़ीअ जा अदीब यानी साहित्यकार पंहिंजूं रचनाऊं पढ़ंदा हुआ। उन्हनि जी रचनाउनि में हक़ीक़त प्रस्तीअ जी नज़रिए सां तनक़ीद थींदी हुई, यानी आलोचना थींदी हुई। हिन साहिब जो रोपो रवायती आलोचना वारो ऐं हैसियत हक़ीक़त परस्तीअ ॾांहुं माइल हूंदी हुई। नवनि लेखकनि ना संदसि रुख हमदर्दानो ऐं उत्साह ॾींदड़ हो। मलकाणी साहिब खे पंहिंजी सिंधी ॿोली ऐं साहित्य लाइ अथाह प्रेम हो। हिन जो इहो विश्वास हो त जे अदबी मयार वारा पुस्तक सिंधी साहित्य में पधिरा थींदा रहिया त पोइ भारत में सिंधी ॿोलीअ जो आईंदो यानी भविष्य या मुस्तक़बिल तमामु घणो रोशन रहंदो। सिंधी साहित्य जी औसर ऐं तरक़ीअ खे औज ॾियण में हिन साहिब वसां कीन घटायो। सिंधी साहित्य जी तरक़ीअ लाइ नौनिहाल मन नवनि लेखकनि खे हिमथाए संदसि लिखड़ियुनि खे सुधारे संवारे सिंधी वरिसे खे क़ाइमु रखण लाइ हिन साहिब पाण काफ़ी पाण पतोड़ियो यानी संघर्ष कयो आहे। आख़िरी घड़ीअ ताईं हू सिंधी साहित्य जे वाधारे लाइ सोचींदो रहियो। अहिड़ीअ तरह सिंधी साहित्य जी तरक़ीअ जी राह में जवान लेखकनि खां पुठिते न रहियो। सिंधी अदब जो चमकंदड़ सितारो हिकु आला शख़्सियत जो मालिक अदीबनि जो लाडलो ओचितो दिसंबर 1980 में मुंबईअ में राह रबानी वठी वियो। मलकाणी साहिब जूं रचनाऊं ऐं यादगिरियूं असां वटि महफ़ूज़ आहिनि यानी सुरक्षित आहिनि। असांजो फ़र्ज़ु आहे त अहिड़े सिंधी साहित्य जे अनमोल रतन ॾांहुं वफ़ादार रही सिंधी ॿोली ऐं अदब खे वधाए मालामाल कयूं। इहा ई असांजी हिन साहिब लाइ सची श्रद्धांजलि रहंदी।